हेलो माइक चेक हेलो। वेठे जनी वट वेठे जनी वट रुखंदो ई दूर थिए। वेठे जनी वट रुखंदो ई दूर थिए। तू तनी से कट ओडा आडे पखड़ा। खास मोहब्बतों दरगाह हजरत सैयद सरदार अहमद शाह क्यारी जंहिंजे सजादा नशीन साईं महबूब अली शाह ऐं सॼे उनजे अलोयाल जो मूं फ़कीर खे हर साल यादि कनि था। ऐं कल राति भी मूं पंहिंजे पारां जहिड़ो मुंहिंजो हाल टुटी ॾिनीसीं। अॼु राति जो भी शरफ़ बख़्शियूं साईं महबूब अली साईं बाबा जी। अर्ज़ी आहे त मां तव्हांजे हिकिड़े फ़कीर खे शाम जो कॉल कई। मां चयो यार हाणे जेको मवाद साईं मोकिलियो हो उहो त मूं वटां वियो ॻाइजी जेको मिलियल हुयो। हुन 7 या 6:30 जो टाइम कुछ शयूं मूंखे तव्हां खां व्हाट्सएप कयूं। रात 5 बजे घर पुगो गाड़ी में वेठो उहे सभु शयूं लिखी मूं हिन महिल त ईअं बि न आहिनि ॾिठियूं त आहे छा। वाह वाह बिस्मिल्लाह। पर इहो तव्हां जूं दुआऊं आहिनि। इहो इन सरदार जी करम नवाज़ी आहे जो मां हक़ीक़त पुछो त मां हिते मौजूदु हूंदो ई न आहियां। ऐं पोइ उहा कहिड़ी ज़ात हूंदी आहे जेका ॿोले थी ऐं उन ज़ात जो कमु आहे। अगरि मूंखां का ग़लती का कोताही ॿोलीअ में थी बि वञे त उनखे जेको आहे दरगुदर फरमाईंदा। उमेद आहे असांखे पंहिंजे उस्तादनि ते मुर्शिदनि ते यकीन आहे त थींदी कोन इंशाअल्लाह ताला। ऐं सरदार जी हिकिड़ी शइ तव्हां ॾाढो नई कंपोज़िशन सां रखंदो ऐं इंशाअल्लाह ॿियूं बि शयूं आहिनि जेके मां हाज़िर ॾींदुमि तव्हांखे ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह। ऐं पहिरियों कलाम जेको महफ़िल में चवंदा आहियो। हा साईं हाणे इहो हिकु किस्सो ईअं आहे त जी असां आर्टिस्ट तबके जो इहो रवाजु रहियो आहे त हर मसलिक जो हर धर्म जो ख़्यालु ऐं एतिराम करणो पए थो। वाह वाह वाह। ऐं असां सभ खां पहिरियां ख़ासि करे मुंहिंजी हैबिट हूंदी आहे त प्रोग्राम में वञण दौरान पुछंदा आहियूं त भाउ हिते कहिड़े तबके जा माण्हू कहिड़ी मसलिक जा माण्हू घणा रहनि था। पोइ मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं मां ईअं हिकिड़ो तव्हांजे फ़कीर तव्हांजो ॻाईंदो आहे मौला जो हिकिड़ो क़सीदो आहे सरदार अहमद शाह जो। उहो मां इंटरनेट ते ॿुधो हालांकि मूं वटि लिखियलु कोन हुयो। उन में हिकिड़ी आख़िरी मिसराई उन मुंहिंजे ॾाढे दिलि खे लॻी। वाह। ऐं तव्हां पाण चओ त इहो सॼो ज़िक्र ॿुधाइजो। पोइ उहो मूं वरी क़सीदो लिखी ऐं ॻाइण जी महिल शुरू कयो। हिकु दफ़ो ॿियों दफ़ो टियों दफ़ो त उहो महफ़िल में रूटेड थी वियो। हर महफ़िल जो माना पहिरियों गीत उहो हुजे। वाह। हिकु दफ़े छा थियो त मां ईअं पंहिंजे ख़्याल में वेठो वञा। मां चयो अॼु भला क़सीदो कोन था ॻायूं अॼु वरी को ॿियो क़सीदो था ॻायूं भला ॿिया बि ओलिया किराम आहिनि ॿी बि शाइरी आहे। त उनजो रिज़ल्ट इहो मिलियो त उन महफ़िल जे जेको आहे फेल्यूअर थियण जो सबबु बणियो। पोइ का ख़बर न आहे कीअं थियो। बाक़ी मां त हाणे जिते वञा थो इहो क़सीदो ॻाईंदो आहियां ऐं एतिरो ई कुझु जेतिरो न आख़िरी मिसरा में आहे ओतिरो ई कुझु ॾेई छॾियो अथनि। वाह वाह। जेतिरो पाण चयो आहे न सरदार जन ओतिरो ई कुझु तव्हां जेको पहिरियां उहो क़सीदो था रखो। वाह 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 दिलदार वाह।
सैयद जय साथ सा सैयद जय साथ सारड़ी बठ जा रहा गैरन जी गुलामी में गाफिल न रह गुमराह। सुभान अल्लाह। अहमद शाले रसूल जी अहमद शाह आले रसूल जी नूरियत निगाह बियो वसीलो वाह नाहे धारा सिक सैयद जे सैयद जे साथ सारड़ी पयोरड़ सबक सलवात सैयद ते पढ़ियो पयो पढ़। वाह वाह। सबक सलवात सैयद ते पढ़ियो पयो पढ़ थई मुकामी मढ़ तब साथ न छड़ जा सैयद जो। हो अली जे दर सिवा कंहिंजी मुश्किल आसान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी मुश्किल आसान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी मुश्किल आसान मुश्किल आ बिना हुबाल है दर्जे बिना हुबाल मोहम्मद जे थियण इंसान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी मुश्किल आसान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी। वनी मैदान मोहब्बत में रस रह बरस वाकिया थो वनी मैदान मोहब्बत में वनी मैदान मोहब्बत में रस रह बरस वाकिया थो अंधे खे चोट चश्मन जी अंधे खे चोट चश्मन जी ॾिसण निशान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी मुश्किल आसान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी। हुस्न हुबकार हबीबन जो उल्टो इसरार अजीबन जो हुस्न हुबकार हबीबन जो उल्टो इसरार अजीबन जो कि बिराई कुर्ब करीबन जो कि बिराई कुर्ब करीबन जो अरे इम्तिहान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी मुश्किल आसान मुश्किल आ अली जे दर सिवा कंहिंजी।
साईं महबूब साईं बाबा महबूब साईं हिय मिसरा है अजो खड़ो मत हिय मिसरा दा अहमद शाह मट भरिया इन्हें मिसरा में सजो राज सजी हकीकत हिते है ना अहमद शाह मट भरिया मोहम्मद आल मोहम्मद जा अहमद शाह अहमद शाह मट भरिया मोहम्मद आल मोहम्मद जा सालिक थी सिरत सौदे में सालिक थी सिरत सौदे में सालिक थी सिरत सौदे में करण कुर्बान मुश्किल आली जे तरस वाके जी मुश्किल आसान मुश्किल अली जे तरस वाके जी मुश्किल आसान मुश्किल नाहु पाल है दर्जे नाहु पाल मोहम्मद जे थियण इंसान मुश्किल अली जे दरस वाके जी मुश्किल आसान मुश्किल अली जे दरस वाके जी